कराची में सकाफती रैली दौरान गिरफ्तार 12 नौजवाननि जी ज़मानत मंज़ूर थी वई आहे। कराची जी अदालत में 12 नौजवाननि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो हो, जेको अॼु ॿुधायो वियो आहे। सकाफती दिहाड़े ते गिरफ़्तार कयल 12 जेके नौजवान उन्हनि मथां जेके दहशतगर्दी समेत जेके सरकारी इमारतुनि खे नुक़सान पहुचाइण जा कलम लॻाया उन्हनि खे अदालत दहशतगर्दी तौरु अदालत में पेश कयो हो, जिते अदालत जेको इन्वेस्टिगेशन ऑफिसर मथां सख़्तु कावड़ जो इज़हार कंदे दहशतगर्दी जा कलम ख़तमु करे उन्हनि खे सिटी कोर्ट में पेश करण जो हुकुम ॾिनो हुयो। जंहिं खां पोइ उन्हनि खे सिटी कोर्ट पेश कयो वियो त सिटी कोर्ट जे जेको जुडिशनल मैजिस्ट्रेट आहे उन्हनि खे 1 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो। जंहिं खां पोइ जेको आहे 2 ॾींहं ते उन्हनि खे जुडिशनल मैजिस्ट्रेट आॾो पेश कयो, जिते पिणु जेको आहे जुडिशनल मैजिस्ट्रेट 3 ॾींहंनि जी जिस्मानी रिमांड ते उन्हनि खे पुलिस हवाले कयो। जंहिं खां पोइ जेको आहे वकील जेके हुया लाॻापियल उन्हनि जा वकील हुया, उन्हनि तरफ़ां फर्स्ट एडिशनल ऐं जुडिशनल मैजिस्ट्रेट जेको आहे उनजी अदालत में नज़रसानी लाइ दरख़्वास्त ॾिनी वई, जंहिं ते अदालत जेको आहे नज़रसानी जेको फ़ैसिलो आहे उनजो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हुयो ऐं उन फ़ैसिलो जेको महफ़ूज़ कयो उनजी अॼु ॿुधणी थी त उन्हनि अदालत जेको आहे 50,000 रुपयनि जे मचल कने एवज़ जेके 12 ई गिरफ़्तार जेके नौजवान उन्हनि जूं ज़मानतूं जेके आहिनि उहे मंज़ूर करे वरितियूं आहिनि, उन्हनि खे रिहा करण जो हुकुम पिणु ॾिनो आहे। ऐं इन हवाले सां जेको केस जो वकील आहे उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेके सकाफ़ती ॾियाड़ो मल्हाए ईंदड़ जेके नौजवान हुया उन्हनि खे पुलिस बिना जवाज़ खंबे गुम करे उन्हनि मथां जेके दहशतगर्दीअ जा कलम लॻाए हंगामा आराई जा कलम लॻाया हुआ, उहे अॼु जेके आहिनि अदालत उन्हनि जी जेका 50,000 रुपयनि जी जेका मचल कने एवज़ जेका ज़मानत आहे उहा मंज़ूर कई।